नेशनल प्रेस क्लब सगियूं पारां पॉपुलेशन खाते जे एडिशनल सेक्रेटरी हैदराबाद बख्त अली सियाल जे भाइटनि पॉपुलेशन जे अकाउंट ऑफिसर वहीद अली सियाल ऐं केटी फतूद सियाल जे समाजी अॻवान ज़मींदार नवीद अली सियाल जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सदर गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी मज़हर अली मंगणेजो, मोहम्मद अली मंगणेजो, हाजी खान हीसबाणी, समाजी अॻवान ॾाढो महराब अली सियाल, सजाद अली, नवीद अली सियाल ऐं ॿियनि शिरकत कई। आजियाणे तक़रीब में पॉपुलेशन खाते जे एडिशनल सेक्रेटरी बख्त अली सियाल जे भाइटनि वहीद अली सियाल ऐं नवीद अली सियाल चयो त असां सभिनी खे घुर्जे त पंहिंजे बचड़नि खे वधि खां वधि तालीम ॾियारियूं। तालीम इंसान जी टीं अखि आहे। हुननि वधीक चयो त नेशनल प्रेस क्लब सगियूं जा सहाफ़ी मेहनती ऐं जाखोड़ी सहाफ़ी आहिनि, जिन पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो, ग़रीब मिसकिन माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ पाण मल्हायो। खेनि जस हुजे।